अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं हींअर मरकज़ी पंहिंजी पेटेलर जे ऑफिस में मौजूदु आहियां ऐं हींअर मरकज़ी इलेक्शन जेका थियण वञे पई, सिंध जी जेका पेटेलर इलेक्शन थियण वञे पई, उनजे मरकज़ी इलेक्शन जे चेयरमैन साईं अब्दुल ख़ालिक भंगवार साहिब सां गॾु वेठो आहियां। अचो साईं भंगवार साहिब जो मौक़े ॿुधो था ऐं साईं खां कुझु सवाल कयो इलेक्शन जे हवाले सां। साईं, तव्हां कीअं था ॾिसो जेको आहे इलेक्शन हींअर हिकिड़ो इंडस्ट्री डिपार्टमेंट्स अॻु में साल ॾेढ अॻु में जेको हलफ़ खणायो हुयो गाज़ी ख़ान जमाली साहिब खे, उनजी जेका असां काबीना सॼी मेंबरनि खे, उन खां पोइ वरी इंडस्ट्री डिपार्टमेंट खे हटाए करे तव्हांखे मरकज़ी चेयरमैन मुक़ररु कयो इलेक्शन कमेटी। इहो छो ऐं उनजी नौबत छा जे लाइ आई ऐं छो? सिंध जो उस्ताद इहो ॿुधणु थो चाहे तव्हां खां। ॻाल्हि इहा आहे साईं, अॻु में बि असांजो पेटेल तंज़ीम जेको आहे रजिस्ट्रार इंडस्ट्री डिपार्टमेंट वटि थियल आहे ऐं गस्टा जो इलेक्शन बि अॻे पीरियड में जेको आहे इंडस्ट्री डिपार्टमेंट जे थ्रू थियो। त उन खां पोइ जॾहिं हाणे इंडस्ट्री डिपार्टमेंट हिननि 3 साल पेटेल जो पीरियड आहे, 3 सालनि खां 3 सालनि जे अंदरि 6 महीननि जे अंदरि हिननि खे इलेक्शन कमेटियूं जोड़ियूं आहिनि, जेके हुननि खे इलेक्शन जे प्रोसेस खे वर्किंग कमेटी थ्रू अॻिते वधाइणो आहे। पर हिननि 3 सालनि में 5 साल जेके आहिनि गैर आइनी तरीक़े सां पेटेल जा पाण खे उहिदेदार सॾाइण लॻा। जॾहिं 3 साल गुज़री चुका आइन में माना उन्हनि जो को बि गुंजाइश कोन हो जेका असां कटिजी वेंदा आहिनि। जी सर, पोइ इन जे करे जॾहिं उस्ताद सखर हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कई, हिननि जेको आहे इलेक्शन कमेटियूं ॿ जोड़ियो जी, जंहिंमें सिकंदर जतोई ऐं पंहिंजो गुलाम सुरबार साहिब, जिन खे को सबूरी इहो हुकुम ऑर्डर सां कढियो त बाबा उन्हनि खे 3 साल पीरियड आहे, उन्हनि 5 साल गैर आइनी तरीक़े सां तंहिं करे इंडस्ट्री डिपार्टमेंट डायरेक्टर खे हुकुम कयो तव्हां पंहिंजे निगरानी में इलेक्शन कमेटी जोड़े इलेक्शन करायो। त उन में जॾहिं इंडस्ट्री डिपार्टमेंट ॿिन्ही धुरनि खां नाला वरिता, सिकंदर जतोई ऐं गुलाम सुरबार साहिब खां, जंहिं इमार साहिब गाज़ी ख़ान जमाली जो नालो चेयरमैन लाइ ऐं पड़ियार साहिब खे जेको आहे मेंबर लाइ ॾिनो, ऐं सिकंदर जतोई साहिब ममताज़ शाह सेक्रेटरी ऐं मंज़ूर चांडे खे ॾिनो वाइस चेयरमैन। त उनखे बि तक़रीबन 9 महीना थी चुका आहिनि, छो त कोर्ट जो ऑर्डर 3 महीना अंदरि जेको आहे इलेक्शन जे प्रोसेस खे मुकमल कयो। ऐं उन खां पोइ जॾहिं इहा शइ थी त वरी गाज़ी ख़ान जमाली सम्झ में नथो अचे त उन्हनि जो पाण में इख़्तिलाफ़ कहिड़ी ॻाल्हि ते पई, उहो हाणे उन्हनि खां ई तव्हां पुछी सघो था। हुन वरी इंडस्ट्री ऐं कोर्ट जे आइनी फ़ैसिले खे छॾे करे अलॻि सां जेको आहे पंहिंजो जुड़तू वर्किंग कमेटी जोड़े हुन में वरी पाण खे चेयरमैन चूंडायो। हालांकि अॻु में उन्हनि इंडस्ट्री खां ई नोटिफिकेशन करायो, ऑर्डर करायो त माना इंडस्ट्री सही हुयो। हाणे हुननि कहिड़े सबब जे करे वरी ॿीहर जेको आहे पंहिंजो नोटिफिकेशन कढाए वरी धड़ो ठाहे उन्हनि पंहिंजे इलेक्शन प्रोसेस खे वधाइण लाइ अॻिते वधिया, जंहिं ते इंडस्ट्री डिपार्टमेंट असांजी साबिक़ा तजर्बे खे ॾिसंदे ऐं मूंखे जेको आहे इलेक्शन कमेटी सिंध जो चेयरमैन मुक़ररु कयो। ऐं मां इनशाअल्लाह उस्ताद सिंध जा उस्ताद उन्हनि खे मां अपील कयां थो त पेटेल जे प्रोसेस में सभु अचनि, ख़ासि करे नौजवान जेके बि उस्ताद आहिनि ऐं जेके नवां थियल उस्ताद आहिनि, उन्हनि खे बि इनशाअल्लाह मेंबरशिप जो हक़ ॾिबो ऐं अची इलेक्शन प्रोसेस असां मां इहा ई उमेद रखियमि। नौजवान उस्ताद 40,000 जे क़रीब आहिनि, तव्हां उनखे मेंबरशिप जो जेको हक़ ॾियो था, 40,000 जी फीस छा मुक़ररु थींदी, कीअं थींदो, छा फीस खां बग़ैर उहो इलेक्शन? मां तक़रीबन इहो हाणे असांजो कमेटी वेंदो, मरकज़ी इलेक्शन कमेटी जेकी आहे ऐं मॉनिटरिंग कमेटी, ऐं कोशिशि कंदासीं त असां उन्हनि खे जेको आहे पेटेल जो मेंबर कयूं ऐं फीस एतिरो असां कोन रखंदासीं जेके उस्तादनि जे लाइ इलेक्शन जे प्रोसेस खां ॿाहिरि हुजनि, छो त उहे असांजा हाणे मुस्तक़बिल उहे ई आहिनि ऐं पेटेल जा मुस्तक़बिल उहे आहिनि। महिरबानी साईं। ठीकु आहे, थैंक यू सर।